बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती मटियारी चैप्टर ऐं तव्हांजो पंहिंजो इमरान अली मेमन। अॼु चांहि जो आलमी ॾींहुं। चांहि जेका दवा आहे दर्दनि जी, जेका दवा आहे हुननि दोस्तनि जी जेके चवंदा आहिनि त चांहि न पीअण सां असांखे मथे में सूर थो थिए, चांहि न पीअण सां असांखे बेचैनी थी थिए। असां अॼु चांहि जे आलमी ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम लाइ हिते वेठल आहियूं। जे शख़्सियत जी चूंड मूं पंहिंजे प्रोग्राम लाइ कई आहे मटियारी जो नामवर वकील एडवोकेट रहमतुल्लाह तुर्क साहब। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे सर, ख़ैरियत आहे, मज़े में हो सर। चांहि जो आलमी ॾींहुं आहे, हिकिड़ो त सुबुह तव्हां जेका पोस्ट रखी थोरी मज़ाक़नि थोरो इन जे बारे में ॿुधाइजो, ऐं चांहि जी तारीख़ ॿुधाइजो कुझु। सर पोस्ट तो मुझे मजाक में रखी तो चांहि जो आलमी ॾींहुं आहे, मुझे थोड़ा मेंशन थी दुनिया के अॼु वाक़ई चांहि जो आलमी ॾींहुं आहे। सही। ऐं उन सां गॾो वरी दोस्तनि जिन कुर्ब करे चयो त असां जी चांहि पियो, उनजे लख थोरा महिरबानी। हूअं ई दोस्त सभु पंहिंजा आहिनि, असांजा इज़त ॾियनि था, अलाह उनखे आबाद रखे, महिरबानी सर। जेको चांहि जो तारीख़ आहे उहा इहा त चांहि पहिरीं चाइना मां स्टार्ट जेका थी। अच्छा। चाइना जे जेको सो कंहिं बादशाह वटि उते उन कंहिं जंग में वेठा हुआ, पाणी गरम पे मुलाज़िम कयो त मथां चांहि जा पन किरी पिया हुन में। अच्छा। बादशाह चयो कढ न, इहो पाण पियूं था, इहो पी ॾिठी त हीअ बहितरीनु शइ आहे। पोइ ईअं चांहि उहा चांहि जेका त सदियुनि ताईं पाणी ऐं चांहि हलंदी रही। खीर जेको सो 17वीं सदी खां पोइ शुरू थियो आहे। अच्छा, जंहिंखे पाण सुलेमानी चांहि बि चवंदा आहियूं। सुलेमानी चांहि या कहवो चऊं या ब्लैक टी चऊं, सही। उहा चांहि यूरोप खां पोइ शुरू थी आहे 17वीं सदीअ में। अदरवाइज़ चांहि उहा हलंदी हुई पाणी ऐं जेको सो चांहि वारी। ठीकु। उन खां पोइ हिंदुस्तान में इवन जेको पंहिंजो लफ़्ज़ चांहि आहे उहो बि इंग्लिश जो जेको टी लफ़्ज़ आहे, ओरिजिनली चाइना जो लफ़्ज़ हो ते, टी डेघ वारो लफ़्ज़ आहे, हू ते सॉफ्ट लफ़्ज़ हो। उन ते खे ते चे थींदो चांहि थी वियो, ऐं इहो पाण वटि जेको हींअर चांहि थी हले थो। अच्छा। इन खां पोइ जेको इहो आलमी ॾींहुं मल्हायो वियो आहे, इहो 2019 खां 2019 खां मल्हायो पियो वञे। अच्छा, माना जेका 5 साल पहिरीं खां 5 साल पहिरीं अक़वाम मुतहिदा रिज़ोल्यूशन पास कई ऐं हुनजे फूड एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे चई पंहिंजे खे जेको उनजो सेक्शन आहे। अच्छा, माना अक़वाम मुतहिदा खां पास थियल आहे। इंटरनेशनल डे जेके बि आहिनि अक़वाम मुतहिदा पास करो आहे। अच्छा। उहो हुन मल्हाए सघंदा। न पर हिन जो आइडियो कंहिं ॾिनो या छा, इन जे बारे में कुझु त न? इन बारे में इहो आहे त हिते जा जेके मुल्क हुआ श्रीलंका, मलाइशिया, इंडोनेशिया वग़ैरह, उहे अॻे ॾींहुं मल्हाईंदा हुआ। ठीकु। उन्हनि जे ई नुमाइंदनि इहो चयो त भाई इहो ॾींहुं इंटरनेशनल मल्हायो वञे त जीअं हिन जी जेका प्रोडक्शन आहे या हिन जो जेको दुनिया में मयार आहे या हुन जी जेका अहमियत आहे दुनिया में उजागर थिए। छाकाणि त हाणे त साबित थी चुको आहे त चांहि जा 2 या 3 कोप कैंसर खे बि रोकीनि था। अच्छा। बिल्कुलु। त चांहि एॾी बहितरीनु शइ आहे। इन ते तहक़ीक़ थी आहे? तहक़ीक़ थी आहे, बिल्कुलु ज़बरदस्त तहक़ीक़ थी आहे त चांहि कैंसर खे रोके थी। पर हाणे बदकिस्मती पाण वटि थोरी ॿी थी वई आहे, पाण खीर में मिलावट आहे, चांहि बि उहा कान थी अचे। हाणे चांहि त ॿियनि मुल्कनि मां स्टार्ट त चाइना मां थी, पर बहितरीनु चांहि कीनिया ई सम्झी वेंदी आहे। इवन जॾहिं आऊं 2017 में कीनिया वियो हुउसि, उते ई मूं बि चांहि कंहिंखे बि चवंदियूं हुयूं, जेके हिते दोस्तनि खे अची मूं कीनिया तां थी आया। हा जी, हा कीनिया थी आया। अच्छा जी, ॻाल्हायो। उन में मूं काफ़ी दोस्तनि खे ॾिना, उन सभिनी खे ॾाढा पसंदि आया। गिफ्ट त भले खणी थोरी हुजे या कहिड़ी हुजे, पर ॿिए मुल्क जी उते जिते चांहि पैदा थिए थी त हुननि खे अञा वधीक पसंदि आई तमामु घणी। रहमान साईं, बेसिकली चांहि ज़ाहिर आहे जंहिं बि इजाद कई या कंहिं बि कई फ़ाइदे लाइ इजाद थी हूंदी। तव्हां ॿुधायो त जेका ग्रीन टी जेका अचे थी या जेकी सुलेमानी चांहि आहे उन जा फ़ाइदा घणा आहिनि, ऐं खीर वारी जेका चांहि थी उन जा नुक़सान घणा आहिनि? अच्छा, हीअ जेको चांहि जेका बि आहिनि दुनिया में, ब्लैक टी हुजे या ग्रीन टी या रेड टी, चांहि सभु साॻिए बूटे मां ठहनि था, जंहिंखे ज़ूलॉजिकली नेम शायदि मुंहिंजे ख़्याल में सेलियन टी ने अहिड़ो को नालो था वठनि, मूंखे ज़हन में नथो अचे छाकाणि त मेडिकल स्टूडेंट न आहियूं। ठीकु आहे। उन बूटे में ई सभु ठहनि था। पोइ उनजे जीअं मिसाल जी ॻाल्हि, केला पाण वटि साए रंग जा थींदा आहिनि, ॿिए हंधि ॻाढ़े रंग जा थींदा आहिनि, अंबनि जा बि क़िस्म आहिनि, ईअं चांहि मुख़्तलिफ़ नमूने थिए थी। ग्रीन टी ऐं ब्लैक टी वधीक इम्पोर्टेंस ऐं अहमियत वारी आहे तमामु घणी दुनिया में। उहा जेका दुनिया में वधीक इस्तेमालु थी कई वञे ऐं वधीक पंहिंजी सिहत लाइ बहितर आहे। अच्छा। छाकाणि त हीअ बेसिक चांहि जो जेको रोल आहे, अच्छा जेको हाणे हिन लफ़्ज़ ठाहियो वियो आहे, ऐं नथो सम्झां त ओरिजिनल लफ़्ज़ जो आहे, टी जो लफ़्ज़ ठाहियो वियो आहे टेक्नोलॉजी फॉर इनेबलिंग अवेयरनेस। अच्छा। माना सुजागी पैदा करण जी टेक्नोलॉजी, ऐं सम्झो इहो वर्ड हिन में पोइ एड कयो वियो आहे शायदि, पर बहितरीनु वर्ड आहे। चांहि तव्हांखे जॾहिं तव्हां ऑफिस जो कमु करियो था या कंहिं बि क़िस्म जो को ज़हनी कमु करियो था, तव्हां जॾहिं सुस्तु थियो चांहि पियो वरी ताईं तयारु थींदा वञा। खीर वारी चांहि या उहो चांहि ओरिजिनल पीऊं पिया? हा, इन इहो पंहिंजे इलाइक़े में थी वई आहे। अच्छा, खंडु पोइ पैदा थी आहे। अच्छा। खंडु पहिरीं न हूंदी, खंडु पोइ बाद में शामिलु कई वई, मुंहिंजे ख़्याल में शायदि लंडन में या पेरिस में स्टार्ट कई वई। न त रहमत साईं, अगरि पाण बग़ैर खंड जे अगरि ग्रीन टी या कारी टी पीऊं था चांहि, उहा तव्हां सम्झां केरु पीअण लाइ तयारु न हूंदो? पाण वग़ैरह कोन पीअंदासीं, जो पाण हिरी विया हिन ॻाल्हि ते। पाण चांहि खंड में पाइण ऐं खीर पाइण ते हिरी विया आहियूं, इन करे हाणे पाण खे वणंदी कान ॻाल्हि आहे।
अदरवाइज़ दुनिया में हले थी आहे शइ, दुनिया में पीती वञे थी चांहि। हाँ कुछ सदियुनि खां वठी चांहि में थोरो खंडु मिलाइण जो माना पैदा थियो आहे इम्कान, पर स्टार्टिंग उहा बि यूरोप खां थी। पोइ छा था सम्झो खंडु मिलाइण नुक़सानकारी आहे न? मुंहिंजे ख़्याल में वाइट पॉइज़नस ख़तरनाक आहे तमामु, इन खां लीमो मिलाइजे वधीक बहितर। लीमो बहितर आहे। उहो बहितर। अक्सर पोस्टूं बि आए ॾींहुं ॾिसंदा रहंदा आहियूं त पठाणनि ते अक्सर इल्ज़ाम लॻंदो आहे त पठाण केमिकल वारो खीर था मिलाइनि या उन जी चांहि माण्हू घणी थो पीए। छा था सम्झो इन में के सदाकतूं आहिनि या सभु कूड़ आहे इहो? ऐं सम्झां थो इहा तमामु घणा इहे ॻाल्हियूं हलनि थियूं। इहो जेका असांजी डिपार्टमेंट आहे जेको फूड डिपार्टमेंट, उनखे चेकिंग करणु खपे। हाणे त उहा फूड अथॉरिटी आहे ख़ुदि वॾी मतिलबु हिकिड़ो अहम उनखे माना पावर मिलियल आहिनि, उनखे चेक करणु खपे त जेके इल्ज़ाम आहिनि सही आहिनि या ग़लति पाकिस्तान में त कानून त आहे ई कोन्हे, पर हाणे जेका पाण वरी बि कंसर्न त उन्हनि खे चवंदासीं न, जेका डिपार्टमेंट आहे उनखे चवंदासीं त उन्हनि जो कमु आहे उनखे चेक कनि। ॿ इल्ज़ाम आहिनि, हिकिड़ो त खीर में केमिकल था मिलाइनि, चांहि जेका त थर्ड क्लास था इस्तेमालु कनि, चाहे चांहि पत्ती आहे। जी जी। ऐं टियों इल्ज़ाम इहो आहे त हुन में हू जेको हीरोइन वग़ैरह या पत्ती जेका आहे चर्स वग़ैरह टाइप जा, उहा जेका मिलाइनि था, उन करे उन चांहि घाटी ऐं जेको सो माना अहिड़ी थिए थी जंहिंमें माण्हू वरी चए थो पटाणी चांहि थी पीजे। हाणे इन्हनि सभिनी इल्ज़ामनि जी तहक़ीक़ात थियणु खपे। उन तहक़ीक़ात खां सवाइ सम्झूं था त पोइ मन घड़त हा, उनखे उहो त फ़िलहाल त इल्ज़ाम ई हूंदो। कंहिं बि माण्हू ते जेकर इल्ज़ाम लॻाइजे कानून तहत, तव्हां ते इल्ज़ाम लॻाइजे तव्हां 100 माण्हू क़तल कया आहिनि त उन में त मुजरिम त कोन थी वियो। सही ॻाल्हि इहो जस्ट हिकिड़ो अक्यूज़ आहे, अक्यूज़ गिल्टी तरह हुन जॾहिं उहो साबित थी। अच्छा, असीं ॾिसंदा आहियूं त माण्हू कलाकनि जा कलाक 5 कलाक 6 कलाक 7 कलाक होटलुनि ते वेठा आहिनि चांहि जे चकर में या ॿियनि ताईं। नथा सम्झो त चांहि जे चकर में उहो पंहिंजो टाइम बि ज़ाया था कनि? बिल्कुलु ज़ाया कनि था। ऐं छाकाणि त हिते चांहि जे करे कोन था वेहनि, असल माण्हू वांदा आहिनि, माण्हू खे कमु आहे ई कोन्हे। अच्छा। पाण वटि जेको रिवोल्यूशनरी तरीक़ो थींदो आहे सोसाइटी डेवलपमेंट जो, त ग़ुलामाना समाज में खां फ्यूडलिस्ट समाज पैदा थींदो आहे ऐं फ्यूडलिस्ट समाज खां सरमादार समाज पैदा थींदो आहे। सिंधी समाज फ्यूडलिस्ट समाज खां लीप हणी सरमादार समाज में दाख़िल थी कोन सघियो आहे, छो त उते शहरनि ते अॻी ॿियनि जो कब्ज़ो थी वियो। इन करे जेको थ्रेशर अचण जे करे, ट्रैक्टर अचण जे करे जेके 10 मज़दूर कमु कंदा हुआ बनीअ ते, उन्हनि मां 8 फारिग थी विया, त उन खे कारखाने फैक्ट्री जो मज़दूर बणजनि न, त उते अॻे ॿियनि जो कब्ज़ो आहे। इन करे सिंधी सोसाइटी सां हिकिड़ो इहो वॾो हिकिड़ो छा चए जेको अलमियो थियल आहे तमामु वॾो, त फ्यूडल सोसाइटी खां क्रॉस करे सरमादार सोसाइटी में तब्दील थी कोन सघियो आहे। इन करे वांदकाई आहे। वांदकाई अञा ॿिया मर्ज़ पैदा कया आहिनि, भड़वत, ख़ुशामद, चिमचागिरी, लोफरबाज़ी, ॾाढो चोरी फुरी सभिनी में पैदा थी आहे। छा था सम्झो भला पोइ इन जो हल छा आहे ऐं इहे वांदकायूं या इन्हनि घणनि माण्हुनि जो विहण कीअं ख़तमु करे सघिजे थो? इन जो पहिरियों हल आहे इंडस्ट्रियलाइजेशन ऐं ख़ासि करे जेका पंहिंजी एग्रो इंडस्ट्री आहे उहा लॻणु खपे। हाणे त सम्झो त मिसाल सम्झो जी पाण वटि तव्हां ईंदा वेंदा रहो था मचारी हज़ार जो। जी बिल्कुलु। हिते गुलनि जो वॾो हिकिड़ो सिस्टम आहे। बिल्कुलु। गुल पैदा थींदा न, हिते तमामु ज़बरदस्त गुलनि जो कारखानो पैदा थी सघे थो। हीउ सॼो इलाइक़ो पंहिंजो ग्रीन बेल्ट आहे, हितां खां वठी हाला ताईं, फैदाबाद ताईं, हेॾा जेको टंडो आदम ताईं, टंडो लायर ताईं, मीरपुर ख़ासि ताईं। इन ग्रीन बेल्ट में एतिरियूं शयूं पैदा थियनि थियूं जो एक्सपोर्ट क्वालिटी बि उन्हनि में आहे ऐं उते कारखाना फैक्ट्रियूं पैदा करे सघनि था। सही। इंडस्ट्री लॻे, पहिरीं एग्रो इंडस्ट्री लॻे, पोइ हैवी इंडस्ट्री लॻे, माण्हू हुन में जेको जीअं कंज़र्व थींदा त ऑटोमेटिकली वांदकाई ख़तमु थींदी। माना सम्झो था त जेके इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि जी कमी पाण वटि ख़ासि करे सिंध में तमामु घणी आहे। तमामु घणी। इन करे ई वांदो माण्हू घणो थो रुले पिने। एग्ज़ैक्टली, बिल्कुलु। अच्छा, मज़दूर जी तरफ़ बि उहे माण्हू नथा वञनि, इन जी का वजह भला? उन मज़दूर जे वञनि था, इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके नथियूं करे सघजनि, उहे इल्ज़ाम थी पवंदा। ठीकु आहे। इलाहियुनि जॻहियुनि ते असांजो गैर सिंधी मौजूदु आहे कारखाना फैक्ट्रियुनि में। इन करे सिंधी वञे थो त उहो उनखे गाड़ियूं मिलनि थियूं, उनखे हेठि डिग्रियुनि ते MA BA पास माण्हू खे जेको चौकीदारी ॾिनी वञे थी त उहो पंहिंजी इंसल्ट महसूसु थो करे। स्किल्ड माण्हू असांजा बेरोज़गार फिरनि पिया, ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू थियनि था। ॾिसो न, दुनिया जो को मुल्क ॿाहिरी माण्हू बर्दाश्त कोन थो करे। सऊदी अरब मुस्लमान आहे न, मुस्लमान जो अबो आहे। सही ॻाल्हि आहे। कैबो क़िबलो उते आहे, सही। पर उहे माण्हू बर्दाश्त कंदा जेकर तव्हां वटि वीज़ा हुजे 7 ॾींहंनि जी, 8 ॾींहं तव्हां बर्दाश्त कोन कंदा। सही। हींअर किर्गिस्तान में उते जेको थोरो शागिर्दनि जेको थोरो कई पंहिंजी मज़ाहमत, त कीअं किर्गिस्तान जो माण्हू विड़ी पियो ऐं हज़ारे शागिर्द परेशान आहिनि, पाकिस्तान मोटनि पिया। मुस्लमान मुल्क आहे। सही ॻाल्हि। 95% मुस्लमान आहिनि उते, पर ढुराए कढियो पाकिस्तान खे। दुनिया जो को माण्हू धारी खे बर्दाश्त कोन कंदो आहे। हीउ वेल रुगो सिंध सां आहे, ॿियो कंहिंसां बि कोन्हे। माना जेके लोधूं ॿाहिरां आयल आहिनि इन्हनि खे रोकणो पवंदो। सिंधी जेको जंहिंजी धरती आहे उनखे हक़ मिलणु खपे। पंजाबी वञी पंजाब में पंहिंजो जेको कारोबार करे, पठाण उते वञी करे, पोइ असांजी दिलि ख़ुशि थींदी। रहमत साईं, तव्हांजे सोशल डेवलपमेंट फोरम ते था अची वञूं। हाणे छा था सम्झो, कीअं पियो हले हुनजो कमकार ऐं छा आहिनि अॻियां जूं प्लानिंग्स, कुझु इन जे बारे में ॿुधाइजो। सोशल डेवलपमेंट फोरम जेको बेसिक मक़सदु आहे
उहो हीअ आहे त हिकिड़ी आहे रियासत ऐं रियासती मशीनरी, ठीकु आहे। ॿियो आहे अवाम। हाणे अवाम जेका बि का किराए करे थो, को मसइलो बयानु करे थो, का ॻाल्हि पेश करणु चाहे थो या का सजेशन ॾियणु चाहे थो त उहा कंहिंखे ॾे। सही। उनजे विच में का अहिड़ी ब्रिज कान हुई जेका पैदा थिए, असां उहा ब्रिज तख़लीक़ करियूं पिया। ज़बरदस्त। अहिड़ी ब्रिज जेका अवाम जो मसइला स्टेट मशीनरी ते पहुचाए। हाल त स्टेट मशीनरी वटि आहे न, अवामी नुमाइंदनि वटि आहे। हिकिड़ो मक़सदु इहो आहे। ॿियो मक़सदु इहो आहे त जेको मटियारी जो माण्हू मटियारी खां ॿाहिरि हैदराबाद रहे थो, कराची रहे थो, इस्लामाबाद रहे थो, अमेरिका रहे थो, यूरोप रहे थो, उन्हनि सभिनी जी नेटवर्किंग कजे, जेको जदीद टूल अची वियो आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो, ऐं उन में असीं काफ़ी क़दुरु कामयाबु थिया आहियूं। असांजे हिन फॉर्म जे व्हाट्सअप ग्रुप ते तोड़े जेको असांजे ॿिया बि ग्रुप ठहियल आहिनि, हिकिड़ो त मेन ग्रुप आहे जंहिंमें सॼो अवाम आहे, ॿिया बि ग्रुप ठहियल आहिनि जिन में ॿाहिरियां कई माण्हू शामिल आहिनि। हाणे को मसइलो पैदा थिए थो, असीं हुनखे चऊं था यार हीउ मसइलो कराची जो आहे, इस्लामाबाद जो आहे, हिते हुनखे बिल्कुलु पुश कनि था। इन असां हिकिड़ी ब्रिज तख़लीक़ कई आहे रियासती मशीननि जे विच में ऐं जेके मटियारी जो माण्हू सॼी दुनिया में पकड़ियो पिया उन्हनि जे विच में। माना तव्हां सम्झो था त कमु थियणु न थियणु या मसइलो हल थियणु न थियणु उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर अवां कोशिशि पंहिंजी पूरी कयो पिया। बिल्कुलु कोशिशि करियूं पिया ऐं उन में मसइला हल बि थियनि पिया। अच्छा। हिकिड़ी शयूं आहिनि जेके रियासत जे हथ में। ठीकु आहे। हाणे हींअर मिसाल ॻाल्हि मटियारी व्हाट्सएप लाइ उहो पाणी नथो पहुचे, पब्लिक हेल्थ वारनि ग़लति जेको हुनजो वाटर कोर्स ठाहे छॾियो आहे। DC साहिब खे चयोसीं, जेको लास्ट DC हो उन 30 लख रुपया चयो त ॾियां थो, वेंदे वेंदे उहो कोन रिलीज़ करे वियो। DC साहिबु आयो आहे, हुनखे चयो हुन चयो यार मूं वटि त मजबूरी आहे, मूं वटि हींअर रुपयो बि कोन्हे। अच्छा। हाणे जून जीअं अचे ऐं पहिरीं इहे पैसा रखंदुसि त जेको टाउन कमेटी जो ख़र्चो पाणीअ खे ट्रैक्टर जे ज़रिए मुंतक़िल करणु थिए पियो, जेका स्टोरेज फैसिलिटी आहे उहा ऑटोमेटिकली जेका ख़तमु थींदी रही। हाणे अहिड़े नमूने ॿिया कई मसइला आहिनि। अस्पताल जो मसइलो आहे, असां हुते मसइला खोड़ सारा आहिनि। मसइला मटियारी में स्कूल हाई स्कूल आहे, उहा डेढ़ स्कीम थी वई आहे। असां मथे उहो मसइलो कयो आहे जेको फाइनेंस लेवल ते, त भाई हिनखे वापसि। अच्छा, ये स्कूल कहिड़े जी ॻाल्हि था कयो जेको DC हाई स्कूल जेको DC हाउस जे पासे वारो? हा बिल्कुलु, उहो हाणे डेढ़ स्कीम में तब्दील आहे, उहा ऑनगोइंग स्कीम कान्हे। अच्छा, ख़तमु थी वई आहे माना? बिल्कुलु। हाणे असीं हुनखे वापसि रिवाइव करण जे चकर में न छो वजह सर ख़तमु थियण जी वजह इन करे जो असां जेको अवामी नुमाइंदा हुआ न, से हिते मटियारी सां तालुक़ु कोन था रखनि, उन्हनि जो मटियारी सां इंट्रस्ट ई कोन्हे। हाणे इहे सम्झो त सिटी सर्वे जेका पाकिस्तान खां अॻे थी हुई मटियारी जी, हाणे वापसि सिटी सर्वे भिटशा जी थी वई, हाला जी थी वई, सैदाबाद जी थी वई, मटियारी करणु कोन ॾिनो। त मूंखे यादि आहे चूंडियल नुमाइंदो MNA साहिब ई चवंदा हुआसीं असीं त उन बि हिकिड़ो ऐलान कयो त मटियारी खे नए सिर ठहणु खपे। कीअं ठहंदी? पर हाणे उनखे मां सम्झां चोथों 5 महीनो आहे, उन ते को अमल न थियो आहे, त कोशिशि कई आहे त उन्हनि ताईं बि पहुचियो वञे, उन्हनि खे मसइला ॿुधाया वञनि, या मटियारी जो मक़ामी नुमाइंदो लाज़मी हुजे? न ज़रूरी कोन्हे जी। असांजे इलेक्शन थी वई, उन टाइम ते असांजा नज़रिया ॿिया हुआसीं, ॿियनि धुरियुनि सां गॾु हुआसीं। ठीकु आहे। आईंदा इलेक्शन थींदी तॾहिं बि असांजा नज़रिया पंहिंजा हूंदा, ख़बर न आहे की असां गॾु हुजूं। पर हींअर त नुमाइंदा असांजा इहे आहिनि न। हींअर त असांजो MP फ़खरुद्दीन आहे, MNA जमील दमा आहे, शगुफ्ता जो माणी असांजे शहर जी आहे, उहा असांजी MNA आहे। हाणे त जेको कमु अचे इलेक्शन खां पोइ छा माना हेतिरो टाइम थी वियो आहे इलेक्शन ख़तमु थींदे बि, ऐं नथो सम्झां को हिकिड़ो बि दौरो न मटियारी जो कयो हुजे सर? ऐं सम्झां थो हुनखे करणु खपे दौरो, ऐं हूअ वॾी हिकिड़ी दिलि रखे थी मटियारी लाइ। मटियारी वारे लाइ हुनजी वाक़ई दिलि आहे त मटियारी लाइ कुझु करियां, हुनजी दिलि तड़प आहे। न को अवामी राब्ता मुहिम, न को का मुलाक़ात, न को अवाम जा मसइला। अच्छा, मखदूम फ़खर ज़मा अञा बि ऑन ग्राउंड नज़र अचे थो, मखदूम जमील साहिबु ऑन ग्राउंड नज़र अचे थो, हाजी शहदाद मेमण उन पंहिंजो कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो आहे। ही रोड रस्ता जेके ठहनि पिया ऐं सम्झां थो उन्हनि जी महिरबानियूं आहिनि, पर मैडम खे तव्हां सम्झो था नज़र अचणु खपे। बिल्कुलु अचणु खपे, ऐं ईंदी मैडम खे पंहिंजो हिकिड़ो मुंहुं असां जेको ॾिठो आहे त हुनखे तड़प आहे पंहिंजे मटियारी लाइ, हुनजी तड़प आहे उहा कंदी। ऐं इवन मखदूम साहिबान खे बि हिते कमु करणु खपे। हुन इलाइक़े मां हिन खे वोट मिलिया आहिनि, हाणे नुमाइंदा सॼे तक जा आहिनि। तक जीअं फ़खरुद्दीन मां बहितर कमु पियो करे, अवाम लाइ अचे पियो वञे, सुठी ॻाल्हि बहितर आहे। मखदूम जमील दमा खे बि अचणु खपे ऐं अवाम जा मसइला हुनखे हल करणु खपनि, छाकाणि त हुनखे आईंदा जूं त उमेदूं हुअणु खपनि न, त आईंदा असीं माण्हुनि वटि वापसि वेंदासीं, वरी उहे साॻियूं शिकायतूं जेके हिन इलेक्शन में थियूं उहे साॻियूं मुंहं में न अचनि न। इन लाइ बहितर आहे हुनखे मैदान में अचणु खपे। ज़िले चेयरमैन ते छा चवंदो, उहो ग्राउंड ते मौजूदु नथो नज़र अचे? ज़िले चेयरमैन जेको आहे सो जीअं त हुनजो जेको दायरा इख़्तियार आहे उहो यूनियन काउंसिल जो। ठीकु आहे। उन यूनियन काउंसिल जे हिसाब सां हींअर बि हिननि शायदि के स्कीमूं मंज़ूर कयूं। ठीकु आहे। पंहिंजे लास्ट जेको इजलास हुयो। न पर सर माफ़ु कजो, हिते ॻाल्हि तव्हांजी कटियां थो। छा जेको ज़िले चेयरमैन हूंदो आहे उनखे आवाम सां मिलण या आवाम वटि अचण जो छा इख़्तियार आई कोन्हे? न बिल्कुलु, ऐं चवां थो त हुन अचणु खपे जी। ऐं इहो चवां त अञा ज़िले चेयरमैन थियण खां पोइ हुनजी हिकिड़ी स्कीम इम्प्लीमेंट कान थी आहे। ठीकु, कागज़नि में पास थी वियूं। ओके, हाणे जेके कागज़नि में पास थियूं आहिनि इहे जॾहिं इम्प्लीमेंट थींदियूं त हुन चेयरमैन खे न सिर्फ़ु अचणु खपे बल्कि हुनखे चेक करणु खपे त उहे स्कीमूं सही इम्प्लीमेंट थियनि पियूं या कोन पियूं थियनि, हुनमें माल मटेरियल सही इस्तेमालु थिए पियो या कोन पियो थिए, ऐं जिते इस्तेमालु थिए पई शइ उहा ज़रूरत आहे या न, या कंहिं वॾे उतां रोड रस्तो ठहे। त हिन जो जीअं स्कीमूं हाणे मंज़ूरु थियूं आहिनि तीअं हुनखे इहो कमु करणु खपे।
इहो बिल्कुलु चेयरमैन जेको इख़्तियार आहे मतिलबु उमेद आहे अॻिते जी इहो नथो चई सघिजे हुननि खे ख़ुदि पुछिजे असांजी ख़्वाहिश आहे त हुनखे अचणु खपे हुन ताईं ख़्वाहिश आहे अची था वञूं वरी चांहि जे आलमी ॾियारे ते जी पाकिस्तान हींअर नंबर 1 आहे चांहि पीअण जे मामलनि में न इन ॻाल्हि में सचाई आहे या न न न दुनिया जा 15 वॾा मुल्क जेके जिन में तमामु घणी चांहि इस्तेमालु कई थी वञे उनमें जी। पाकिस्तान शामिलु कोन्हे अच्छा उन्हनि में पहिरियों मुल्क शायदि यूरोगई आहे पिरोगी आहे ऐं ॿिया मुल्क आहिनि पाकिस्तान उन्हनि 15 टॉप मुल्कनि में बि कोन्हे चांहि वापराई वञे थी ठीकु आहे। पर दुनिया में हिन खां वधीक चांहि ॿियनि मुल्क इवन अफ़गानिस्तान में चांहि वधीक हूंदी आहे अच्छा उहा चांहि इहे सिर्फ़ु माना हिकिड़ो हवाई ॻाल्हियूं हा उहा चांहि हीअ न हूंदी आहे उहा चांहि तव्हांखे ख़बर आहे अफ़गानिस्तान में या के ने इलाइक़नि में उहो पंहिंजो हलंदी आहे कंहिं उहो हलंदो आहे जेका रियल चांहि जेका हुई हक़ीक़त में जी जी त चांहि जो इस्तेमालु दुनिया ॿियनि मुल्कनि में तमामु घणो आहे ग्रीन टी सफ़ा पाकिस्तान में सम्झां थो न हुजण जे बराबरि पीजी थी वञे हा मिल्क टी घणी थी पीए छा इन जी वजह सर शायदि मुंहिंजे ख़्याल में उहा हुनजी जेका माना महांगी आहे शायदि हिन चांहि खां वधीक या हीअ चांहि होटलुनि ते मिले थी उहा होटलुनि ते कान थी मिले ग्रीन टी तव्हां होटल में मटियारी कंहिं होटल ते वेंदा तव्हां ग्रीन टी डिमांड कंदव शायदि तव्हांखे न मिली सघे सम्झो था त हीउ आलमी ॾियारो हुकूमती सतह ते मल्हाइणु खपे हा हुकूमत खे खपे त अवेयरनेस पैदा करे माण्हुनि में त चांहि केॾी बहितरीनु शइ कंदो माना घणी फ़ाइदेमंद आहे चांहि हा चांहि जेका ओरिजिनल चांहि आहे न उहा मूं तव्हांखे ॿुधायो त कैंसर लाइ ऐं नसुल खोलण लाइ वॾो कमु ईंदी आहे ऐं दिमाग़ खे ताज़ो तवंग ऐं ताक़तवर रखंदी आहे नौजवान लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां ऐं तव्हांजो जेको फोरम आहे उन जे तरफ़ां को मैसेज वग़ैरह ॾियणु चाहियो था मैसेज नौजवान खे इहो आहे त दुनिया एॾी तेज़ तब्दील बि थिए जो दुनिया में इहो चइजे त हीअ शइ हाणे हमेशह क़ाइमु रहंदी उहा क़ाइमु न आहे रहणी हीअ जे गाॾियूं हलनि पियूं न उनजो ड्राइवर बि हाणे अॻियां हली ड्राइवर न हूंदो ड्राइवर बिना गाॾियूं हलंदियूं तेल बिना गाॾियूं हलंदियूं बैटरी ते गाॾियूं हलंदियूं लाइट जो सिस्टम जेको हले पियो तंहिं करे दुनिया में आईंदा कहिड़ी शइ रहणी आहे उहा सिर्फ़ु रहणी आहे तब्दीली अच्छा तंहिं करे तब्दीली ते नज़र रखनि ऐं पाण खे पंहिंजे हुनरनि खे पंहिंजे स्किल्स खे उन तब्दीली मुताबिक़ चेंज कंदा रहनि त जीअं वक़्त सां गॾु हली सघनि अदरवाइज़ वक़्तु पोइ ते छॾे वेंदो ऐं हीअ पोइ ते रहिजी वेंदा वक़्तु अॻियां निकिरी वेंदा आख़िरी हिकिड़ो ॿ सवाल प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं हिन सॼे एरिया में मटियारी में छा था सम्झो चांहि कंहिंजी बहितर आहे ऐं तव्हां घणी चांहि कंहिंजी पीअंदा आहियो ऐं असां त ईअं चइजो सदियुनि खां वठी ईअं खणी चइजे हिते ई स्टॉप ते चांहि पीअंदा आहियूं ऐं हीअ मोहम्मद हाशिम आहे होटल वारो ऐं साम्हूं शौक़त ॾिसो पिया इन जी चांहि पीअंदा रहंदा आहियूं ऐं असांखे अलहमदिल्ला हिते जी चांहि बहितर सुठी लॻंदी आहे ऐं उनखां पोइ अक्सीर जी चांहि पीअंदा आहियूं परे जेको हुन कुंड में उनजो दुकानु आहे उन चांहि पीअंदा आहियूं उते ई चांहि बहितर सुठी मिलंदी आहे पोइ अलाए असां ते संगत में महिरबानी आहिनि या अलाए वाक़ई सभिनी खे मिले थी पर कम अज़ कम जेको नंढो सेठ आहे असांजो उहो बि असांजो दोस्त आहे जेको ताज़ो साफ़ ई बनियो आहे अच्छा सरदार अलीज़ साहिबु अच्छा उहो बि असांखे महिरबानी करे सुठी चांहि पीआरण जी कोशिशि कंदो आहे माशाल्लाह असां त हिते ई हाशमी होटल खे आबाद कयो आहे हमेशह आहिनि महिरबानी पंहिंजो तुर साहिबु तव्हां असांखे टाइम ॾिनो कैमरामैन खे चवंदसि कुझु जेको आहे होटल जो बि असां दोस्तनि खे तव्हां दोस्तनि खे दीदार कराए ऐं भले कैमरा फेराए रुगो ॾिसी वठे अस्सलाम वालेकुम साईं ठीकु आहियो ख़ैरियत आहे सर घणनि सालनि खां पिया चांहि विकिणो हिते घणा साल 30 साल थी विया आहिनि अक्सर हींअर होटलुनि वारनि ते इल्ज़ाम था लॻनि त खीर में मिलावट था कनि चांहि सही नथी मिले इन में केतिरी सचाई आहे खीर महांगा थी आहिनि खीर मिलनि बि कोन था माना मञो था मिलावट थिए थी बिल्कुलु हाणे फूड कोन ख़बर हादसे करे तो कोनो खोटी सावा माण्हू कमु करिणो न कोन कंदो अच्छा करिणो थो मजबूरी में कमु करिणो पए गर्मियुनि में खीर नथा मिलंदी माशाल्लाह तव्हां 20 सालनि खां चांहि 30 सालनि खां चांहि विकिरो कयो पिया 30 रुपया तारीख़ खां वठी 30 रुपया तारीख़ हींअर वारा चांहि घणे पई हले शुरू में जॾहिं तव्हां होटल खोली हुई त चांहि जो कोप घणे जो हलाईंदा हुओ 7-8 रुपया इहा कहिड़े सन जी ॻाल्हि था ॿुधायो यादि पर मां पोयां अगरि 30 साल हलिया वञूं त छा था सम्झो तव्हां पाण त चांहि सेल कयो पिया छा तव्हांजी औलाद मां बि को तव्हां सां गॾु हिते हूंदो आहे या न अहिड़ी गर्मी आहे ज़ाहिर आहे तमामु घणी गर्मी परेशानी त थींदी हूंदी हिन कम में ॿियनि दोस्तनि खे मां ॾेखारींदो जेके मज़दूर हिते कमु कनि पिया अहिड़ी गर्मी में
अहिड़ी ततल उस में भी तमामु दोस्त वेठा हूंदा आहिनि इन्हनि दोस्तनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम आहे त एतिरी महिनत कनि था ऐं फ़िलहालु हिकिड़ी रोज़ी कमाइनि पिया दोस्त तमामु दोस्तनि खे भाउ मुंहिंजे तरफ़ां सलाम जो अहिड़ी गर्मी में तव्हां कमु कयो पिया ऐं हलाल रोज़ी कमायो पिया तव्हां घणनि सालनि खां कमु पिया कयो हिते 15 साल थी विया आहिनि छा ठाहींदा आहियो सुठे में सुठो मज़ूरी वज़ूरी सुठी मिले थी गुज़ारो थी थो वञे महिरबानी व्यूअर्स उम्मीद कयां थो त अॼु जी हीअ नंढड़ी कोशिश चांहि जे आलमी ॾियारे जे हवाले सां ऐं मज़दूरनि जी कुझु हौसला अफ़ज़ाई जे हवाले सां नंढड़ी कोशिश पसंदि ज़रूरु आई हूंदी इन उम्मीद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो